जी नाज़रीन भलीकार चवंदासीं। हाणे ज़िक्र कंदासीं ज़राअत जो त पाकिस्तान ज़रई मुल्क कोठियो वेंदो आहे। सिंध बि 70% ज़रई हवाले सां जेका मईशत आहे उन में पंहिंजो हिसो विझे पियो। मदनी वसीलनि सां मालामाल हुजण सां गॾोगॾु असां वटि ज़मीनूं आहिनि, असां वटि बाग़ आहिनि, फ़सुल थियनि था, मुख़्तलिफ़ जेके जिन्सूं आहिनि उहे पोखियूं वञनि थियूं। पर असां वटि ज़राअत वारे शोबे ते इंतिज़ामी ऐं हुकूमत सतह ते बेध्यानी अक्सर जेका आहे सा ऑब्ज़र्व कई वई आहे, जंहिंजे करे नुक़सानु थींदो आहे। असां वटि अञा ताईं जदीद तरीक़ा जेके आहिनि उहे अप्लाई नथा कया वञनि। उन सां गॾोगॾु जेके अघ आहिनि उन जे हवाले सां बि असांजो आबादगार सॼो साल परेशान हुजे थो। पाणी जो घटि मिलणु, पहिरियां त पाणी कोन मिलंदो आहे, उन जे लाइ मसइला हूंदा आहिनि। पुछड़ी जा आबादगार त वीचारा ॿाहिरो ई परेशान हूंदा आहिनि। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, तबसरो मालूम कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु इहो ज़िक्र ज़रूरु कंदासीं त अॼु सिंध जे ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसाण साहिबु चयो आहे त सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त 450 रुपया फ़ी मण कमनि जो मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंसां जेके आबादगारनि खे हथी मिलंदी, उनखे सपोर्ट मिलंदी। इन ते पाण ॻाल्हाईंदासीं छाकाणि त जेके अघ आहिनि उहे मुनासिबु न मिलण जे करे जेका इनपुट आहे उहा वधीक हुजे थी ऐं आउटपुट घटि आहे, जंहिंजे करे आबादगार जेके आहिनि से उहे ख़ुशहाल नथा कोठिया वञनि या नथा थी सघनि। उहो बि हिकु वॾो चैलेंज आहे। सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर नायब सदर आहिनि महमूद नवाज़ शाह साहब असांखे जॉइन कयो आहे। शाह साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। साईं तव्हांजी महिरबानी वॾी। शाह साहब पाण पहिरियां बि प्रोग्राम करे चुका आहियूं, तव्हांखे तकलीफ़ ॾींदा आहियूं ज़राअत जे हवाले सां, पर बरसातूं बोड उनखां पोइ पाणी निकाल थियणु इहे वॾा चैलेंजिस हुया। अञा ताईं बि इहे इतलाउ आहिनि त कुझु इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे, पर वरी बि जेका उमेद न हुई त कणिक जी पोखी न थी सघंदी या फ़सुल जेके आहिनि उहे न पोखिया वेंदा, पर उन जे हिसाब सां उहा पोखी थी आहे ऐं जेका हींअर ईंदड़ फ़सुलु आहे, बम्पर फ़सुलु असां वटि हूंदो आहे। पोइ हिन भेरे बरसाति सबबु उहो कीअं हूंदो, उन सां गॾोगॾु अॼु जेको असां प्रोग्राम डिज़ाइन कयो आहे त उहो ख़ासि तौर ते जेके अघ आहिनि, जेको मार्केट में अघ आहिनि, छाकाणि त जॾहिं बसरु हुजे, टमाटो हुजे, कणिक हुजे, जॾहिं असां इम्पोर्ट कंदा आहियूं त उहा महांगे अघ ते मार्केट में मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं अटे जी ॻाल्हि कयूं, भाॼियुनि जी ॻाल्हि कयूं, पर जेका मक़ामी सतह ते जेका उपत थिए थी त उहे आबादगार जेके आहिनि उहे उन्हनि थोरनि अघनि ते ई, उहे पुराणनि अघनि ते ई उहे ॾियण ते मजबूर हूंदा आहिनि, या वरी वापारी जेके आहिनि उनखां अॻुवाट वठी वठंदा आहिनि। त इन क़िस्म जी सूरत हाल हूंदी आहे। पाण अॼु अघनि ते ॻाल्हाईंदासीं। मुख़्तसिर जेको कणिक ऐं फुटी जो फ़सुलु आहे उन जे बारे सां थोरो असांखे आगाह कजो त हिन भेरे जेका बरसातुनि जे करे मुतासिर थियण जो ख़दशो हो त उन ते केतिरा सैकड़ो जेको आहे सो ओवरकम करे सघियासीं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कणिक जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाए छॾियां, छो त पंहिंजे पाकिस्तान जो वॾे में वॾो ग्रोन क्रॉप आहे ऐं असां लाइ तमामु अहमियत जोगी बि आहे, छो त असांजो स्टेपल फूड आहे हिन मुल्क जो कणिक। असांजो कुझु अंदाज़ो ईअं आहे त माण्हुनि जेका आहे सा कणिक पोखी ज़रूरु आहे। सरकार जा अंग खरे इहे आहिनि त असां पंहिंजे टारगेट खां पाण थोरो वधीक पोखी कई आहे। असांजो कुझु ख़्यालु ईअं आहे त हिकिड़ो त पोएं साल खां कणिक जेका घटि पोखियल आहे, जेका सीज़न जी पोखियल कणिक आहे उहा हिन वक़्तु ताईं अलाह जो वॾो शुक्र आहे त तमामु सुठी ऐं बम्पर क्रॉप आहे जीअं तव्हां चओ पिया, छो त हिन मौसम में पोएं साल रतीअ जा तमामु वॾा सिम्टम्स ॾिसण में आया जंहिंखे रस्टिंग चवंदा आहिनि, ऐं जंहिंजे करे असांजी नज़र में पोएं साल कणिक जूं यील्ड्स इम्पैक्ट हुयूं, पर सरकार इहा ॻाल्हि रिकग्नाइज़ न कई हुई। असांजे ख़्याल में त कणिक जी प्रोडक्शन जेतिरो सरकार ॿुधायो हुन खां घटि, जंहिंजे करे कणिक 500 त 2200 रुपए वारी 55 रुपए किलो ज़मींदारनि खां वरिती हुई, पर पोइ 150 रुपए किलो ताईं अटो जेको आहे सो अॼु बि विकिरो बाज़ारुनि में थिए पियो। ऐं उन जी वजह बेसिक इहा हुई त असां वटि उहा कणिक ओतिरी मौजूदु न हुई जेतिरा अंग खरो आहे। हिन साल उहा सीज़न जी पोखियल कणिक बराबरि तमामु सुठी आहे, पर छो त ॿोॾि जे करे कुझु माण्हुनि जा फ़सुल जेके जल्दी ख़राब थी विया हुआ त माण्हुनि जेको आहे सो आगाटी पोखी अक्टूबर जे महीने में, ऐं जिन वटि पाणी असांजे वटि देरि सां ख़तमु थियो त चयो ॿियो को फ़सुलु पोखण लाइ कोन हो त पाछाटी कणिक माण्हुनि पंहिंजी जाइ ते कई आहे। जेका आगाठी ऐं पाछाटी कणिक आहे उनजी सूरत हाल अहिड़ी सुठी कान्हे जेका हुजणु खपे। सीज़न वारी कणिक जी सूरत हाल तमामु सुठी आहे। अञा बि कणिक जा लाभारात शुरू थिया आहिनि, पर कुझु क्रिटिकल टाइम मां गुज़रे पई हिन वक़्तु कणिक अगरि वेदर ऐं पाणीअ साथ ॾिनो त जेका पाछाटी कणिक बि शायदि कुझु बहितर थी वञे, ऐं जेका असांजी कणिक आहे
आगाटी उन बूढ़ो न आयो आहे, उन जी जेके हार्वेस्टिंग त असां वटि हिन वक़्तु इलाइक़नि में शुरू थी वई हली आहे। सो कणिक जी इहा सूरत हाल आहे, फुटी माण्हुनि आगाटी पोखण जी पूरी कोशिशि कनि पिया, माण्हू ॾिनल आहिनि पोयनि सालनि खां। सो पंहिंजे हाल सारू फुटी जेका आहे सा माण्हू बिल्कुलु आगाटी पोखण जी कोशिशि उहा कनि पिया। ऐं असां वटि पोखी जेके कंहिं ज़माने में अप्रैल ऐं मई में पोखियूं थींदियूं, उहे माण्हू हाणे फेबरवरी ऐं मार्च में ज़रूरु पंहिंजी जाइ ते पोखियूं कनि पिया। सही। अच्छा शाह साहब, बिल्कुलु शाह साहब, अघनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं। जीअं प्रोग्राम खां पहिरियां पंहिंजी ॻाल्हि थी त टमाटे जे हवाले सां जेका थी ॻाल्हि, तूरीअ जे हवाले सां ॻाल्हि थी, इन जे हवाले सां बि थोरो ज़रूरु डिस्कस कयूं पाण त असां वटि आबादगार जेको आहे उहो हणा वणा हणी उहो पोखी कंदो आहे, पोइ उहो यूरिया भाण हुजे, जीअं हाणे यूरिया भाण जेको आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी उहो ब्लैक ते विकिरो थींदो आहे। 1500-1600 वारी बोरी जेका आहे उहा 3000 में थींदी आहे, वरी उहा उन ते बि ब्लैक ते जेको आहे सो विकिरो थींदो आहे, या वरी उहो मार्केट में मौजूदु बि न हूंदो आहे। त इन क़िस्म जूं जेके परेशानियूं आहिनि उहे आबादगार ॾिसे थो, उनखां पोइ बि वञी उहो पोखी करे थो, उपत जेका आहे उहा अचे थी, त उन में अघु न मिलण जा कहिड़ा कारण आहिनि जो मुनासिबु अघु नथो मिली सघे पियो? ॾिसो, हिन वक़्तु जेको असांजो हारी आबादगार आहे उहो ॿिनि तरफ़नि खां मारिजे पियो। पहिरियों तरफ़ उनजो इहो आहे त तव्हांखे ख़बर आहे, अहिड़ी ख़तरनाक क़िस्म जी ॿोॾि पाण वटि आई त उनजी अञा का बि इमदाद कंहिंखे बि न मिली आहे। ऐं उन जे करे माण्हू जेके आहिनि से पंहिंजे सूरत हाल में मजबूर आहिनि, जेका तव्हां ऐं असीं ॻाल्हि कई आहे। पर इन सॼी शयुनि खे मद्देनज़र रखंदे जॾहिं हुन पोखी कई आहे, केतिरनि मुश्किलात मां अची पोखी कई आहे ऐं महांगाईअ जे दौर में पोखाई कई आहे, जेका 1600-1700 वारी यूरिया जी बोरी 3000, 3200, 11-12 रुपया तव्हांजी DAP, पेट्रोल जी क़ीमतूं, डीज़ल जूं, उहे तव्हांखे ख़बर आहिनि, दवाउनि जी क़ीमतूं जेके आहिनि उहे ॿी टीण ते पहुतलूं आहिनि। उन्हनि सॼी मुश्किलात में पोखी कई त तव्हां ॾिसो त टमाटो जेको 300 रुपया किलो विकामियो पिए, माण्हुनि ख़ुशीअ सां जिन वरितो पिए। ऐं हिते जॾहिं माण्हुनि उहा पोखी कई, जॾहिं सिंध जो टमाटो लहणु शुरू थियो त हाणे हालति इहा आहे त 20-25 रुपया किलो जो, 20-25 रुपया पंहिंजो पूरी छली, जंहिंमें 12 खां 14 किलो टमाटो हूंदो आहे, उहो वठण लाइ केरु तयारु कोन्हे। ऐं अॼु माण्हू पंहिंजे जानवरनि खे टमाटो जेको आहे सो खाराइनि पिया। तूरियो ॿियो मेन फ़सुलु आहे। हिन वक़्तु माण्हुनि जल्दी ज़मीनुनि में किन तूरियो बि कायो हो, उहो भलो तूरियो लहे पियो, पर उहो बि ॾिसो त 10,000 मां क़ीमत घटिजी या 6,500-7 हज़ार आहे। उहा जेका लास्ट ईयर जी प्राइस खां कोई 10-15% वधीक आहे, हालांकि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॿीण खां मथे थी वई हली आहे। त सरकार जी इन तरफ़ तवजो कोन्हे त असीं कीअं पंहिंजे ज़मींदार जी प्रोडक्शन खे वायबल करे सघूं। असांखे छॾियो जेको असीं चऊं था, मे बी असीं पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि कंदा हुजूं, पर तव्हां ॾिसो सरकार जो को बि इदारो हिन वक़्तु कोन्हे जेको ज़मींदार जी जेका आहे फ़सुलु लहे थो उनखे को फीज़िबल कयो वञे। अॼु हिंदुस्तान में ॾिसो त हिंदुस्तान पंहिंजो फ़ख़ुर सां चवे थो त असां वटि कणिक बि सरप्लस आहे, असां वटि कॉर्न बि सरप्लस आहे, असां वटि कणिक ऐं पंहिंजो कपाह बि सरप्लस आहे। ऐं असां हाणे जेको आहे सो खाइण खां असां वटि जेके शयूं वधीक पियूं थियनि त उन्हनि खे असीं हाणे जीअं खंडु ऐं कॉर्न आहे, माना जेको मकई आहे, उनखे असीं तेल में कन्वर्ट कंदासीं। त ॾिसो मुल्क किथे सोचीनि पिया। ऐं असां वटि सूरत हाल इहा आहे जेका असीं एक्सपोर्ट करण वारी सां मुल्क हूंदो, हाणे असीं उहे शयूं अरबे डॉलरनि जूं वरी इम्पोर्ट कयूं पिया पंहिंजे। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी शाह साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।